महिरबानियूं। आऊं बहसियत फ़र्ज़ंद सैयद अली नून शाह बुखारी कलंदर बुखारी ऐं इंतिहाई थोराइतो आहियां अल महरान फाउंडेशन ऐं सिंधी अदबी संगत झोल शाख जो, जिन अॼु ही बाबा जे नाले जे हवाले सां ही किताबी मेलो लॻायो आहे। ऐं यकीनन हिते जा नौजवान झोल जा नौजवान पहिरियां खां ई रेगुलर जेको आहे सो अदब दोस्त ऐं अदबी हवाले सां, जीअं अॼु साईं अलवराए ॿुधायो त झोल जी हिन सिंधी अदबी संगत खे एज़ाज़ आहे त ही ज़िले सांगड़ जी पहिरीं शाख हुई, ज़िले सांगड़ में पहिरीं शाख क़ाइमु थी। ऐं उन खां पोइ अॼु तव्हां ॾिसंदा त हर नंढे वॾे शहर में सिंधी अदबी संगत जूं जेके ब्रांचूं आहिनि ज़िले सांगड़ में, उन में ही जेको आहे सो अदबी ऐं किताबी मेलो लॻायो वियो आहे। ऐं साईं आजिज़ जूं यकीनन ही वॾी अदब जे हवाले सां वॾी ख़िदमत आहे। ऐं हिते जा झोल जा नौजवान जेॾीमहिल हिन पंहिंजा विज़िट कंदा त हुन जे हवाले सां यकीनन जीअं साईं ॿुधायो त आख़िर में साईं खां तव्हां वज़ाहत वठिजो त वधि में वधि जेकॾहिं किताबनि जी ख़रीदारी या किताब विज़िट करण लाइ ईंदा हिते झोल जा दोस्त ईंदा। लाॻीता हिते बि असांजा 30-35 रेगुलर मेंबर आहिनि जेके असीं मुसलसल हिन मीर अला बख्श पब्लिक लाइब्रेरी में जिते किताब जो मेलो मुनक़द कयो वियो आहे, हिते मेंबर बि आहिनि ऐं उहे रोज़ाना बुनियादनि ते जेके नौजवान तालीम जे हवाले सां रिसर्च वग़ैरह कनि था उहे बि अची हिन खे टाइम ॾींदा आहिनि। ऐं हफ़्तेवार हिते जा जेके दोस्त मेंबर आहिनि उहे बि दस्तूरी गॾिजाणी जी सूरत में ईंदा आहियूं ऐं हिन लाइब्रेरी खे ऐं अदब खे ऐं किताबनि खे टाइम ॾींदा आहियूं। महिरबानी।